वेठल आहियूं गमर चांडीअ जे ॻोठ में वार्ड 12 जी हाणे असांखे डपु आहे वाजिद चांडियो पहिरियां मुंहिंजे पुट खे ड्यूटी वारो मुंहिंजो पुट मुंहिंजे खे 55,000 पघार हुई मुंहिंजे पुट खे अखियुनि जे अॻियां नालो छा हो पुट जो? मुंहिंजे पुट जो नालो कादर बश्क उन खे नौकरी सरकारी उन खे ज़हर जी गोरी ॾेई चई त ही मादे जी गोरी आहे तूं खा तूं बिल्कुलु ठीकु थी वेंदे मुंहिंजे छोकिरे गोरी खाइण सां मुंहिंजो छोकिरो कलाक में ख़तमु थी वियो खणी वियासीं नवाब शाह अस्पताल उते चयूं त हिन खे हीअ रिपोर्ट मूंखे ॾिनी उन्हनि 17 ॾींहंनि खां पोइ असां ग़रीब आहियूं मिसकीन मूंखे कहिड़ी ख़बर त हीअ रिपोर्ट में छा आहे मुंहुं लिकाए रखी छॾी 17 ॾींहं खणी वियसि मूंखे इम्तियाज़ खांवर जेको आहे उन वटि खणी वियसि चई केस कोन थींदो ऐं हीअ केस तुंहिंजो फ़ैसिलो मां कंदसि बाक़ी असां केस कोन कंदासीं हिननि जे ख़िलाफ़ आख़िर मूंखे मैडम जेका DSP आहे उन चयो त मां तोखे ॿधाए थी ॾियां हुन घुरायो हुननि खे छोकिरो जोजी चांडियो मूंखे मारणु पियो चए 7 ॼणा ॿिया बि गॾु हुअसि मूंखे मारणु पिया चवनि ते थाणे ते हुननि सां पुलिस वारा ॿिया बि शामिल आहे घणा उहे मूंखे धमकियूं पिया ॾियनि त मां तव्हांखे असां अंदरि कंदासीं मुंहिंजी छोकिरी सां गॾु चई तव्हांखे मां अंदरि कंदुसि ऐं मुंहिंजे छोकिरा केरु बि उते डप खां कोन आयो असां वियासीं मूंखे धिका ॾेई उन खांवर कढियो चई तुंहिंजो पुटु तो भाजी हो छा जो मरी वियो त इहो नाटक मुंहिंजे अॻियां न करे वो कंहिं चई? उहो जेको इम्तियाज़ खांवर जेको हींअर लही वियो आहे उन मूंखे धिका ॾिना चई तुंहिंजो हाजी हो मरी वियो आहे सभु कंहिंजा मरी था वञनि 4 ॾहाड़ा ॿधऊं छोकिरे खे 4 ॾींहंनि खां पोइ हुनखे छॾे ॾिनो असांजो वियासीं चौथे ॾींहुं त छोकिरो पुलिस वारनि सां गॾु पखे जे हेठां वेठो हो वाजिद चांडियो आहे ॾोही मुंहिंजो वाजिद चांडियो जंहिं मुंहिंजे पुट खे ज़हर ॾिनो ही रिपोर्ट में साफ़ आई आहे रिपोर्ट छा मसलो आहे? हाणे मुंहिंजो आहे त ही मुंहिंजो पुटड़ो आहे ही असां रमज़ान महीने में मूं रिपोर्ट ही वञी कराई DSP साहब खां SP साहब खां मूं ठाराई त मुंहिंजो पुटु खीर जो दुकान अथनि मुंहिंजा नंढड़ा 3 आहिनि हू त खाराइण वारो वियो हलियो उन खे 2 महीना थी विया ही उन खां अॻु में रिपोर्ट मूं ठाराई त मुंहिंजे पुट खे डपु आहे पुलिस रोज़ थी अचे अलाए छा जे लाइ दुश्मन ते उन खां पोइ मुंहिंजो पुटु बि मरी वियो हाणे वरी उहो छोकिरो वाजिद चांडियो हींअर मुंहिंजे दुकान ते आयो आहे कूलर में अची छाल विधो अथसि कूलर में धप लॻी पई आहे असां कूलर बंदि करे रखियो आहे ऐं छोकिरो मुंहिंजो उते दाऊं कयूं अथसि उते राज माणियुनि जा शाहिद पोइ हिक ॿिए खे धक हयां अथनि हिन जो कमु कहिड़ो आहे मीटर वॾो माइल आहे पंध जो परे वेठो आहे ऐं हीउ आयो आहे असांजे दुकान ते दुश्मनी लॻी पई आहे छो मुंहिंजे दुकान ते आयो आहे छा जे लाइ चवनि था चरियो आहे नाटक थो करे सॼी आहे ख़बर अथसि त हीउ नाटक करे दुकान जी ख़बर अथसि त हीउ हिननि जो दुकानु आहे मूंसां हिननि जी दुश्मनी कहिड़ी आहे मुंहिंजी का बि हिननि सां दुश्मनी कान्हे का हाणे मां अर्ज़ु थी कयां मां बाहूं ॿधे थी कयां अहिड़े आसिफ साहब खे लजार साहब खे अली हसन ज़रदारी खे DSP साहब खे SP साहब खे IG खे DIG खे मुंहिंजो अर्ज़ु आहे नज़ीर मेमून खे मुंहिंजो अर्ज़ु अथनि त मुंहिंजो फ़ैसिलो इहो कनि त मूंसां इहो ज़ुल्म छो आहे मुंहिंजी पुलिस का बि नथी मदद करे पुलिस सॼी खतल आहे पुलिस कंहिंजो बि इंसाफ़ नथी करे मां वई आहियां मूंखे धिका ॾेई पुलिस वारनि 2 महीना मुंहिंजे पुट खे थिया मूंखे धिका ॾेई कढे छॾियो त माई हिते को बि इंसाफ़ कोन्हे पर 3 ॼणा हा मां सुञाणा थी जिन्हनि मूंखे चयो तोखे असां अंदरि कंदासीं घणो न ॻाल्हाए छो पुट बि मुंहिंजो मरी वञे ऐं ज़ुल्म बि असां सां इहा कहिड़ी पुलिस आहे उहा पुलिस पाण असांखे गोलियूं बसि हणे छा ज़िलम जहिड़ी आहियां मुंहिंजो नौजवान पुटु मारियो अथनि वरी मुंहिंजो नंढड़ो बचिड़ो आहे खीर कपाईंदो आहे उन दुकान ते हींअर टेस्ट कराइण सां कूलर लाइ हेठि रखियो आहे सफ़ीर जो कूलर सुभाणे माण्हू मरी वञनि त वरी बि असांजे लाइ ज़ुल्म थिए न हाणे इहो मुंहिंजो अर्ज़ु आहे वटि जेके बि ज़मीनदार आहिनि जेके असां ग़रीबनि जी मदद कई वञे असां ग़रीब मिसकीन आहियूं असांजो कमाइण वारो ॿियो असांजो को बि ॿियो कमाइण वारो कोन्हे मां अर्ज़ु थी कयां जेके बि वॾेरा आहिनि वॾा आहिनि जेके अमीर आहिनि जेके
आसिफ साहब खे मुंहिंजो अर्ज़ु आयो त ग़रीबनि सां इंसाफ़ कयो वञे